नाज़िर, सुल्तानकोट में 1.5 सदी अॻु क़ाइम थियल स्कूल जी क़िस्मत तब्दील न थी सघी। इमारत ज़बून ऐं फर्नीचर जी खोड़ सबबि ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। इन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे इसरार चांडियो। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सुल्तानकोट में हिन वक्त असां मौजूद आहियूं। ही गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल 1873 में क़ाइम थियो ऐं 1873 खां वठी ही जेको बिल्डिंग आहे मेन प्राइमरी स्कूल जो मुकम्मल ज़बूं हाली जो शिकार आहे। स्कूल में काफ़ी शयुनि जी असांखे खोट आहे। बिलख़ुसूस पाणी पीअण जो जेको आहे उहो मसइलो आहे, पाणी हिते आहे कोन। पोइ असांजा पटे वाला पीअण जेके आहिनि उहे वञी करे ॿार नलके तां पाणी भरे ईंदा आहिनि ऐं उहा सहूलियत कोन्हे, वॉशरूम कोन्हनि के। पोइ ॿार हुजनि चाहे उस्ताद हुजनि। पाकिस्तान क़ाइमु थियण खां अॻु में इहो स्कूल आहे ऐं मेन सुल्तानकोट जो प्राइमरी स्कूल आहे। तक़रीबन 400 खां 450 हिन में शागिर्द पढ़ी रहिया आहिनि। हिन स्कूल जी बिल्डिंग तव्हां ॾिसी रहिया आहियो, मुकमल ज़बूं हाल शिकार आहे। शागिर्द वधीक आहिनि ऐं कमरा घटि आहिनि, फर्नीचर घटि आहे ऐं सभ खां वधीक जेको मेन मसइलो आहे हिन जी बिल्डिंग, उहा तमामु ज़बून हाल शिकार आहे। मेन रोड ते माना हिकिड़ो सुपर हाईवे ते आहे। असांखे इहो ख़दशो रहंदो आहे जॾहिं बि हाणे हिन जी चौधीवारी बि न आहे ऐं जॾहिं की ॿारनि खे रिसर्च मिलंदी आहे त उन्हनि में ते हे जेके ॿार निकिरंदा आहिनि त असांखे वॾी परेशानी इहा थींदी आहे त ॿार वञे थो को एक्सीडेंट थी वञे ऐं माना हिकिड़ो हादसो थी वञे। असांजे स्कूल जेको आहे मेन रोड जे भरिसां आहे, उन्हनि जो दीवार बि न आहे ऐं पाणीअ जी सहूलियत बि न आहे, लैट्रिन बि न आहे ऐं क्लास बि सफ़ा पुराणा थी विया आहिनि। स्कूल ऐं फर्नीचर बि सफ़ा थोरो आहे। असांजे हिकु बेंच ते 4 ॼणा वेठा आहिनि। असांजे स्कूल में लैट्रिन बि न आहे ऐं स्कूल जो ख़तरो बि आहे। असांजे स्कूल में छपरा बि किरी सघनि, स्कूल पुराणा थी विया आहिनि। असांजी बिल्डिंग पुराणी थी वई आहे तमामु घणी। असांजी रोड स्कूल रोड ते आहे। असां स्कूल अचूं था, पाणी बरसाति थिए थी पोइ गब थिए वञे थी। असांजे स्कूल में बाथरूम न आहे। असां वस वारनि खे काफ़ी असां चयोसीं त असांजे ॻोठ जे बाबा मेन स्कूल आहे त हिन ते थोरो असांखे तवजो ॾियो त हे ॿारड़ा वीचारा जेके तकलीफ़ में आहिनि इन जी तकलीफ़ दूर थी सघे। कैमरामैन अब्दुल गफ़ार सदायो सां गॾु इसरार अली चांडियो, KTN न्यूज़ सुल्तानकोट।